नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो भान सईदाबाद कुछ ॾींहं अॻु नौजवान सहाफ़ी एहसान राधण खां फुरथियल मोटरसाइकिल भान पुलिस रिकवर करे वरिती। नाकनि ते चेकिंग दौरान माशूक जवाबदार पुलिस खे ॾिसी रस्तो मटाइण लॻा त पुलिस जवाबदारनि जो पीछो कयो, जंहिं बाद मुनाहियूं लिंक रोड ते गाॾी फसल में छॾे जवाबदार फरार थियण लॻा। हिन वक़्त बि भान पुलिस जा अहलकार संदनि जी पेरे में ॻोल्हा करे रहिया आहिनि, जॾहिं त मोटरसाइकिल कागज़ी कार्रवाई बाद मालिक एहसान राधण हवाले कई वई।